नाज़रीन खे ॿुधायूं मुराद अली शाह जी क़यादत में पीपल्स पार्टी जे सिंध हुकूमत जे वधीक हिकु कामयाबी जे हवाले सां सेफ सिटी मंसूबे जो पहिरियों मरहलो शुरू थियो आहे। वॾे वज़ीर खे सूबाई घरू वज़ीर ऐं आईजी सिंध जे सेफ सिटी मंसूबे जी अॻभराई ते ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त 7 पोल साइट्स कमु शुरू करे छॾियो आहे। 35 कैमराउनि सां शहर जी मॉनिटरिंग शुरू कई वई आहे। हर हिकु पोल ते 4 खां 6 कैमराउं नस्ब थियल आहिनि। 7 ई ऑपरेशनल पोल ॾखिण ज़िले में आहिनि। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त सेंट्रल पुलिस ऑफिस में कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे। डेटा सेंटर जा औज़ार नस्ब कया विया आहिनि। वीडियो वॉल लॻाई वई आहे। मंसूबे तहत शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 1300 कैमराऊं नस्ब कयूं वेंदियूं। 300 पोल साइट्स हूंदियूं। वॾे वज़ीर खे इहा ब्रीफिंग ॾिनी वई त सर्वे मुकमल थी वियो आहे। 200 कैमराऊं लॻाइण लाइ खोटाई बि शुरू थी वई आहे। शकी गाॾियुनि ऐं जवाबदारनि जी सुञाणप आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी मदद सां कई वेंदी।